जंगी शाही माहवा के ख़बर ॾींदा हलो मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ मज़दूरनि जे हक़नि जे हक़ीक़ी तर्जुमान रेलवे वर्कर्स यूनियन ओपन लाइन तारा निशान रजिस्टर NIRC इस्लामाबाद जे अॻुवाणनि मोहम्मद जुनेद अवान ज़फ़र एजाज़ मलक कैसर सलीम गुल हसन रहमू मौला बख्श बच्चू सरफराज़ ज़ंजानी लाहौर डिवीज़न जे साबिर अवान मलक तलाल ऐं आल पाकिस्तान ट्रेंड यूनियन फेडरेशन जे जनरल सेक्रेटरी जुनेद अवान अॼु पाकिस्तान रेलवे जे सीनियर जनरल मैनेजर आमिर बलोच सां रेलवे हेडक्वार्टर ऑफिस लाहौर में मुलाक़ात करे रेलवे मुलाज़मनि खे दरपेश मसइलनि ऐं उन्हनि जे फौरी हल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। रेलवे मुलाज़मनि खे दरपेश मसइलनि जे फौरी हल जो मुतालबो कयो। प्राइवेट ट्रेनुनि में उस्ताद अमले सां संदनि रवैयो दुरुस्त कयो वञे। प्रोमोशन स्टाफ जी खोट खे जल्द पूरो कयो वञे। काफ़ी अरसे खां पगारनि जा मसइला हल कया वञनि। इस्पताल में दवाऊं फराहम कयूं वञनि। RTL कराची डिवीज़न में स्टाफ सीनियर जनरल मैनेजर जनाब आमिर बलोच रेलवे वर्कर्स यूनियन तारा निशान ऐं आल पाकिस्तान ट्रेंड यूनियन फेडरेशन जे वफ़द खे यकीन ॾियारियो त समूरनि मसइलनि खे फौरी तौर ते हल कयो वेंदो। हुन उन्हनि जो शुक्रियो अदा कयो जिन ॾींहुं राति महिनत कई उन्हनि जा मसइला फौरी तौर हल कया वेंदा।